मां कुर्बान वञा पंहिंजे ग़ैब दान नबी तां जो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह मुझे महबूब जी ज़ुबान मां जेको अखर निकितो सो थी रहियो असां हिकिड़ी हदीस पढ़ी मुस्लिम शरीफ़ में असां हिकिड़ी हदीस पढ़ी बुखारी शरीफ़ में ऐं जदीद दौरा जीअं मां अगारो शुरू में ॻाल्हि कई का ख़बर लिके कान थी का ॻाल्हि ढकिजे कान थी हर शइ ज़ाहिर आहे पर हदीस ॿुध पोइ तोखे मुस्तफ़ा जो मौजज़ो बि ॿुधायां तोखे मुस्तफ़ा जे इल्म जी बि ॻाल्हि ॿुधायां जिन मुल्हनि खे अॼु ताईं महबूब जो इल्म सम्झ में कोन आयो आहे जेके अॼु ताईं बहस था कनि त मुस्तफ़ा खे ग़ैब आहे या नाहे पंहिंजे मौलवीअ खे इल्म चवण जी हुननि में ताक़त ऐं जुर्रत नाहे पर एॾा त बदबख़्त आहिनि जो महबूब जे बारे में चवंदा त महबूब वटि इल्म कोन हुयो मां हफ़्तो थियो आहे पोएं जुमे ते पाण शाहपुर जाकर में जुमे जे ॾिहाड़े ते मां इहा ॻाल्हि कई हुई पर हदीस मुस्लिम शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद थो फरमाए ला तक़ूमु अस्साअतु हत्ता यहसिरल फुरातु عن جبل من ذهب او كما قال النبي صلى الله عليه وسلم महबूब इरशाद फरमायो क़यामत ऐसी तई कायम कोन थींदी जैसी तई फुरात दरिया पंहिंजी जाइ छॾींदो जाइ छॾण खां पोइ अंदरां हिकिड़ो जबल ज़ाहिर थींदो जेको जबल सारो सोन जो हूंदो या महबूब जी हदीस इन सां मिलंदड़ जुलंदड़ इन जे मफ़हूम वारी हदीस बुखारीअ में बि मौजूद आहे पर मां ही लफ़्ज़ मुस्लिम शरीफ़ जा तोखे पढ़ी ॿुधाया आहिनि अल्लाह जो हबीब तो इरशाद फरमाए क़यामत ऐसी ताईं क़ाइम न थींदी जेसी ताईं उहो जबल सोनो ज़ाहिर न थिए अदा हेॾा निहार जा इंटरनेट वञी खोलऊं मां ग़ैर तस्दीक शुदा ॻाल्हि कोन कंदुसि जो इंटरनेट ते कचियूं ॻाल्हियूं पयूं आहिनि पकियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि बाक़ाइदे दुनिया जूं जेके ऑथेंटिक वेबसाइटूं आहिनि जेके ख़बरूं इदारा जेके BBC जहिड़ा इदारा उन्हनि हफ़्तो 10 ॾींहं मस थिया इहा ॻाल्हि मुंहिंजे महबूब जे मौजज़े जी सदाकत साबित थी वई आहे फरमाइनि था उहे माण्हू चवनि था अख़बारूं लिखण वारनि लिखियो आहे त हिन वक़्त में फुरात पंहिंजी जाइ छॾे चुको आहे ऐं अंदरां हिकिड़ो शहर ज़ाहिर थी पियो फुरात जेका हुनजो वाकिरो हो वाकिरो छॾे ॾिनो वाकिरो छॾियईं त अंदरां हिकिड़ो शहर ज़ाहिर थी पियो आहे मां कुर्बान वञा महबूब मदीने वारे जे शान तां जो 1500 साल अॻे महबूब फरमायो हो त ईअं थींदो तो अॼु ॿुधो आहे अॼु अखियुनि सां ॾिठो आहे पर सुन्नी तोखे लख लख मुबारक हुजे जो महबूब जीअं फरमायो तुंहिंजे कननि ताईं ॻाल्हि पहुती अॼु तव्हांखे ख़बर पई हूंदी त वाकई फुरात पंहिंजी जाइ छॾी आहे पर अल्हम्दुलिल्लाह असां अण ॾिठो मुस्तफ़ा जे फरमान ते ईमान आणे चुका पर मुंहिंजा अदा मुंहिंजा भाव तव्हां इन पासे ॾे बि गौर कयो ॿ पहलू आहिनि हिकिड़ो पहलू हे आहे त मुस्तफ़ा जो मौजज़ो फरमान सचो साबित थियो शहर थियो आहे त हाणे हुन शहर में जबल बि खोड़ ऐं महबूब फरमायो मिसाल ईअं आहे जो 100 माण्हू दुनिया में जे हूंदा त उहे 100 जा 100 माण्हू उन सोने जबल ते विढ़ंदा पाण में ऐं उन मां 99 माण्हू ख़त्म थी वेंदा पोइ हिकु वञी ज़िंदा बचंदो हर हिकु इहो इरादो कंदो शाला मां बचां जीअं इहो सोन मूंखे मिले महबूब फरमायो इहो वक़्तु जंहिं माण्हूअ खे मिले उहो पक सम्झे त क़यामत वेझी आहे ऐं उन जंग में हरगिज़ शरीक न थिए महबूब जो इहो फरमान सचो आहे अदा इन मां हिकु पहलू त मुंहिंजे महबूब जे ग़ैब जो इल्म जो मौजज़े जो इहो बि साबित थियो पर इन सां गॾु इहा बि ॻाल्हि साबित थी त क़यामत वेझी आहे हिकु त मौजज़ो साबित थियो ॿियो छा थियो त क़यामत हिते न ॻाल्हाइजो मतां ॻाल्हायो अथव चओ क़यामत त मां इन जे करे अर्ज़ु कयो तव्हांजी ख़िदमत में त ही वक़्तु निहायत नाज़ुक आहे जेके बि महबूब निशानियूं ॾसियूं उहे निशानियूं वञनि थियूं पूरियूं थींदियूं ऐं तव्हां ऐं असां उन वक़्त में आया आहियूं जंहिं वक़्त में असां मौजूदु आहियूं दुआ कर त अल्लाह ताला असांखे अञा ॾुखे वक़्त खां बचाए ईमान जी दौलत नसीब फरमाई